असां जी अब जी को जान में सदा ही निशान थे, सदा इम्तिहान। मानवरा दोस्त शायद अभी वायद कंदड़ो साहब, नज़म जा बेहतरीन शायर फारस हमीद साहब, तालिब भंगरो साहब, असांजो तुराब अली तुराब साहब, असां सीनियर कहाणीकार दोस्त सलीम जना साहब, अकरम बुखारी साहब, जुल्फकार हलाल साहब, तारिक इमाम जुनेजो साहब, ॿिया दोस्तो साथियों, जी सिंध जी लतीफ़ जी असांजी बज़ में रूह इहा हिकु वॾी हैदराबाद जे लाइ वॾो भाग हो त साईं हमीद सिंह जेको आहे सो नौशर जो पर हैदराबाद ते वसाए वेठो। तो तइलीमी सिलसिले में अदबी सिलसिले में संस्कार तमामु घणा हुआ, त हुन पंहिंजूं नौकरियूं कयूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ऐं पोइ जॾहिं हिते पाण वटि आस्थानो क़ाइमु कयूं वाइदो वादे, त उनजो आस्थानो असां सभिनी लाइ खुलियलु हो ऐं उनजी दिलि जा दरवाज़ा, उनजे घर जा दरवाज़ा हर आम ऐं ख़ासि माण्हुनि लाइ खुलियलु हूंदा हुआ। ऐं इहो मुंहिंजो ख़ुदि मुंहिंजो पंहिंजो नसीबु, मुंहिंजो भाॻ हो जो मां हिन टीम में शामिलु थियसि। तालिब भंगरो वेठो हिननि जे मुर्फ़ आयासीं त कारवां बनता गया। पोइ साईं हमीद सिंधी साहिब जी शफ़क़त में पलियासीं, वॾा थियासीं। हिकिड़ो वण न हूंदो आहे, उहो कंहिं झंगे में पियो हुजे या जिते पाणी न हुजे त उहो सड़ी वेंदो आहे। सच पुछो जेका असां में खणी दात हुजे हा, पर जे अहिड़नि माण्हुनि सां गॾु न रहूं हा त असां सड़ी ख़तमु थी वेंदा। पर असां हुननि सां गॾु बाग़ में जॾहिं शामिलु थियासीं त असांजी ख़ूबसूरती सभिनी खे नज़र आई। सो उते कई माण्हू असांखे मिलिया जेके असां के वीचारा विछड़ी आहिनि, के हाल हयात आहिनि, अचनि था हर आचर ते गॾु थियूं था। माण्हू चवनि था ईअं था वियो हीअं था कयो, पर उन्हनि खे उन्हनि जी अखि कमु नथी करे, उन्हनि जी अखि कमु नथी करे, उनजा कम जेके आहिनि उहे कमु नथा कनि। उहे जेके हिते अची ॿुधनि, हिते जूं शाइरी जूं सिंफ़ूं ॿुधनि, हिते कीअं था माण्हुनि ते ॻाल्हाइनि, कीअं सिंध ते था ॻाल्हाइनि, त उनखे ख़बर पए त अदारा बंदि न थिया आहिनि, अदारा अञा हलनि पिया, साह खणनि पिया। पर असां पॉज़िटिव थियूं, जॾहिं पॉज़िटिव थींदासीं तॾहिं असां जीअ सघंदासीं। जेकॾहिं असां मुनाफ़िक़त रखंदासीं त असां मरी वेंदासीं। सो बज़ में रूह रहण में जेको आहे सो इलाही माण्हुनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी, त ज़ाकिर खटी हुन में ईंदो। ज़ाकिर खटी राति जो शायदि ज़रा न की वटि के दोस्त ॻाल्हि जो रहंदो, सुबुह जो अची जीअं अची बज़ में ईंदो त हमीद सिंधी साहिब जो इहो माना हर माण्हू ते हूंदी। ऐं आम माण्हू खे इन करे इज़त ॾींदो हो त नवां माण्हू मार्केट में अचनि, नवां माण्हू अदब में अचनि। इहा हिकु सुठी रिवायत आहे, उनजे करे ई अवामी अदीब आहे हमीद सिंधी। ॿिया बेरोकरे इलाही शाइर अदीब वेठा आहिनि, केरु थो सुञाणे, केरु कोन थो सुञाणे, पर साईं मज़ामत में अॻिभरो रहियो साईं हमीद सिंधी। हिन खे हिकु कामरेड कीअं हूंदा आहिनि, जीअं कम्यूनिस्ट पार्टी में असां हूंदा हुआसीं, अञा आहियूं या अवामी तरीक़े त कामरेड हिक ॿिए खे चाहींदा आहिनि तमामु बराबरी जी बिना ते। हमीद सिंधी साहिबु जेको आहे ज़ाकिर सिंधी जीअं अची सोफ़े ते वेंदो त वाइद कान हीअं चवंदो चइबो आहे ज़ाकिर आयो आहे, ख़ासि महिमान कजे। पोइ ज़ाकिर ईंदो ऐं हुते माना हुनखे इज़त ॾींदो, हमीद सिंधी साहिबु इज़त ॾींदो। त आउं जस्तो ॾिया वाइद कांदड़े खे त असांजी आम करे ॼाणी, पर हुन ज़ाकिर खे यादि कयो। सच कुझु हुनखे यादि करणु खपे हा असांखे, ऐं असां हुनजा माइट असीं आहियूं। बाक़ी रत जा रिश्ता कुझु बि न आहिनि, उहो जेसीं साह था खणूं तेसीं आहिनि। पोइ टीजो खां पोइ 10 40 खां पोइ हुनखे ख़बर ई कोन्हे त छा आहे। सिर्फ़ु पैसे सां जेके उन्हनि सां हुनजो वास्तो आहे, ॿी कंहिं बि शइ सां वास्तो न आहे। सो असीं हुनजा माइट ज़ाकिर खटी जा, हुनखे असां यादि कयो आहे। इन करे बज़ में रूह रहण खे जस्तो ॾिया, इहा असांजी पंहिंजी तनज़ीम आहे। असां सभु हिकिड़े घर जा भाती आहियूं ऐं असीं चाहींदासीं त इहा असांजी लाट ॿारनि या कॾहिं बि न हुजामे। सो ज़ाकिर खटी जेको आहे सो साईं वारी ॻाल्हि जो घोटकी में साईं चए थो मूंखे मिलियो, इहा ॻाल्हि सही आहे। त आउं बि जंहिं प्रोग्राम में ईंदो त खटी मिलंदो। ऐं ज़ाकिर खटी जी इहा निशानी हूंदी हुई त हुनजे हथ में किताबु हूंदो। मूं हुनखे कॾहिं बि कोन ॾिठो हथ में किताबु न हुजे। जिते बि जंहिं प्रोग्राम ईंदासीं हा ज़ाकिर खटी जे हथ में किताबु हूंदो, मथे ते सिंधीअ टोपी पातल हूंदी हुई ऐं पंध पियो हलंदो। मूंखे यादि आहे 40 में रसूल अशफलीअ साहिब जे वियसि, उते ई मूंखे मिलियो। चेतन ॾे ख़बर बज़ में रूह रहण कीअं पियो साईं हमीद सिंधी कीअं फलाण, माना पहिरीं प्रचार पंहिंजनि खे यादि कर, इहो ज़ाकिर खटी जो वड़। ऐं सच पुछो ज़ाकिर खटी साम्हूं ईंदो त ॼण जाती शहर असांखे यादि ईंदो। ऐं हू जाती शहर में ॿिया बि शाइर थी पंहिंजो कमु करे विया हूंदा, पर मौजूदा दौर में साह खणंदड़ माण्हू जेको आहे उहो ज़ाकिर खटी हो। तो ज़ाकिर खटी जॾहिं माण्हुनि जो ख़्यालु करणु घुरिजे, अहिड़नि माण्हुनि खे यादि कजे। ऐं मूं ॿुधो आहे त हुनजा 2 किताब मार्केट में आहिनि, पर आउं बज़ में रूह रहण जे प्लेटफॉर्म तां इहो पैगाम पहुचाईंदुसि माइटनि खे, जेकॾहिं ज़ाकिर खटी जो को मवादु आहे त उहो बज़ में रूह रहण खे ॾियनि, बज़ में रूह रहण खे ॾियनि। पोइ बज़ में रूह रहण खे ज़रूरु अॻिते हली असां पाण दोस्त उनजो तासराती किताबी जेकॾहिं आयो त उहो सभु उनजो मवादु आहे उहो हुन में कलेक्ट किताबी शिकलियूं त उनजो 4 किताब मार्केट में उहो जेको असां आहियूं सो हुन सां निभाईंदासीं ज़ाकिर खटी सां। सो अॼु जी गॾाणी में सच पुछो त मूंखे माना ख़ुशी थी आहे त असां पंहिंजे यार खे यादि कयो ज़ाकिर खटी खे। ऐं सच पुछो अॼु असां हितां आहियूं, सुभाणे असां वटि केरु न हूंदो,
ख़बर ई कान थी की माण्हू गुज़ारे थो वञे। कंहिं सोचियो त हमीद सिंधी साहिब यकदमि ईंदो, असां सोचियो ई कोन, असां अञा 5-6 साल हलंदासीं, पर अफ़सोस साईं हमीद सिंधी असांजे विच में न आहे।